नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोटड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त कोटड़ी में SSP जामशोरो तोकील मोहम्मद नईम चयो आहे त कोटड़ी में कातिल शहरी बिरोही जे कातिल जी जवाबदारी मथां दहशतगर्द जा कालम लॻाए खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियारी वेंदी। दहशतगर्द खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। कसूर वाक़े में जवाबदार ख़िलाफ़ दहशतगर्दी जा कलम लॻाया विया आहिनि। इन करे हिन केस में दहशतगर्द एक्ट तहत कार्रवाई कई वेंदी। SSP जामशोरो तोकील मोहम्मद नईम पंहिंजी ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिन वधीक चयो आहे त शहरी बिरोही केस हाफ फ्राई केस हो। मासूम बेज़ुबान माज़ूर न्याणी सां 22 साला शहरी बिरोही सां ॾाढाई जी कोशिश कई। ॾाढाई जी कोशिश ते मज़ामत करण ते नारी खे रहे सां घुटा ॾेई क़त्ल कयो वियो। हिकु सवाल जे जवाब में SSP जामशोरो चयो आहे त मज़लूम नारी शहरी बिरोही जे वारसनि जी रिपोर्ट ते केस दाख़िल कयो। मेडिकल रिपोर्ट अचण बाद कार्रवाई कई वेंदी। वधीक पोस्टमार्टम रिपोर्ट अचण ते थींदी। तोकील मोहम्मद नईम ॿुधायो आहे त जवाबदार पुलिस अॻियां ॾोह जो एतराफ़ कयो आहे त हिन नारी सां ॾाढाई जी कोशिश कई पर मज़ामत ते खेसि क़त्ल कयो। अहिड़े अमल ते अफ़सोस आहे छाकाणि त बेज़ुबान सां ज़ुल्म थियो। जवाबदार खे दहशतगर्दी कोर्ट में पेश कयो वेंदो। प्रेस कॉन्फ्रेंस में SHO साइट आदम अबड़ो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।